अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व मिन आयातिहि अन खलक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजन लितस्कुनु इलैहा व जअल बैनकुम मवद्दतन व रहमह इन्न फी ज़ालिक लआयातिन लिक़ौमिन यतफ़क्करून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुंहिंजा दोस्तों, अल्लाह ताला जल्ल शानो शाल सां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, ईमान सां रहाए, वरी छॾ ईमान सां लॾाए, दुनिया में सोहणे हबीब जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाए, आखिरत में उन महबूब जी ज़ियारत, शफ़ाअत ऐं शल पाड़ो नसीब फरमाए। सभ खां अवल हिन काज जे अॻुवाणनि खे मुबारक ॾियां थो, जन पंहिंजे ख़ुशी जे मौक़े ते क़ुरान जी महफ़िल सजाई आहे। हाजी मोहम्मद अली ख़ासखेली, अल्लाह हुन जे मज़ार ते लखें रहमतूं वसाए, हिकिड़ो नेक इंसान ऐं सालिह इंसान हुयो, जंहिं पंहिंजी ज़िंदगी जो घणो हिस्सो मदीना मुनव्वरा में गुज़ारियो ऐं असांजे क़िबला मुर्शिदन करीमन सां वॾी वालिहाना मुहब्बत रखण वारो हुयो। अल्लाह वारनि जूं दुआऊं हाजी मोहम्मद अली खे ऐं उन जे घराणे खे हुयूं ऐं अॼु बि आहिनि, जो इहो घराणो अल्हम्दुलिल्लाह दीन सां, इस्लाम सां, क़ुरान सां, मदीने वारे साईं जे ग़ुलामी सां वाबस्ता आहे ऐं अल्लाह कंदो अॻिते बि दीनदार ई रहंदा। अॼु बि उन्हनि पंहिंजे ख़ुशी जे मौक़े ते हीअ क़ुरानी महफ़िल सजाई आहे, वरन त शादियुनि जे मौक़नि ते माण्हू ॻाइण वॼाइण कंदा आहिनि, मुजरा कंदा आहिनि, महफ़िल मौसीक़ी सजाईंदा आहिनि, फ़नकार घुराईंदा आहिनि, पर हिननि पंहिंजे ख़ुशी जे मौक़े ते फ़नकार न घुराया आहिनि, अल्लाह जे क़ुरान खे घुरायो। क़ुरानी महफ़िल सजाई आहे। कंहिंजी शादी में शैतान मेहमान हूंदो आहे, पर हिननि जी शादी में अॼु क़ुरान मेहमान आहे। जिते क़ुरान पढ़जे थो, उन खिते जे मथां, उन ज़मीन जे टुकड़े जे मथां, उन इलाइक़े जे मथां अल्लाह जी रहमत वसंदी। ऐं क़ुरान उहो पाक कलाम आहे, जे ख़ुशी जे मौक़े ते पढ़ियो वञे त बि ठहे थो, जे ग़मी जे मौक़े ते पढ़ियो वञे त बि ठहे थो। ख़ुशी जे मौक़े, शादी जे मौक़े ते क़ुरान पढ़जे त घोट ते बि रहमत, कुंवार ते बि रहमत, ॼाञुनि ऐं साॼुनि ते बि रहमत, छन्ने ते बि रहमत, पूरे काज ते ख़ुदा जी रहमत। पर जेकॾहिं क़ुरान के मैयत ते पढ़ियो वञे त उन मैयत जी बि मग़फ़िरत, उन जे कांझनि जी बि मग़फ़िरत, उन ओड़े पाड़े ते बि अल्लाह जी रहमत वसंदी। उन अल्लाह जे पाक कलाम जा हिकड़ी आयत सगोरी
मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे उन आयत जे अंदर अल्लाह तबारक व तआला शादी ऐं निकाह जो तसव्वुर ऐं उन जा फवाइद, उन जा असरात, उन जा समरात ऐं उन जो बुनियाद कहिड़ी शइ आहे, इहे सभु ॻाल्हियूं इन क़ुर जी आयत में रब बयान कयो। क़ुर मजीद जी आयत ॿुधो, उन जो तर्जुमो ॿुधो, उन खां पोइ वरी उन जे मथां कुझु आउं तव्हांखे गुज़ारिशूं अर्ज़ करणु चाहींदुसि। रब्बुल आलमीन फरमायो त मिन आयातिही, ऐं उन अल्लाह जे आयतुनि ऐं निशानियुनि मां हीअ बि हिकिड़ी निशानी आहे। कहिड़ी? अन खलक लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा, जो तव्हां जे जिन्स मां, तव्हां जे ई जानियुनि मां तव्हां जो जोड़, तव्हां जी घरवारी अल्लाह ख़ल्क़ी ऐं पैदा कई। लितस्कुनू इलैहा, छो पैदा कई थई? हिन जे लाइ त तव्हां उन मां सुकून हासिल कयो। वजअल बैनकुम मवद्दतन व रहमा, ऐं तव्हां जे विच में यानी ज़ाल ऐं मुर्स जे विच में अल्लाह ताला मोहब्बत भी पैदा कई आहे ऐं शफ़क़त भी पैदा कई। इन फी ज़ालिका, बिलाशक इन ॻाल्हि जे अंदर लआयातिन लिक़ौमिन यतफक्करून, उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके गौर ऐं फिक्र कनि था, इन ॻाल्हि में अल्लाह जूं आयतूं ऐं निशानियूं आहिनि। इहो क़ुर मजीद जो लफ़्ज़ी तर्जुमो आयत जो। हाणे थोरो गौर कयो, छो त अल्लाह फरमाए थो त इन में निशानियूं आहिनि उन्हनि जे लाइ लिक़ौमिन यतफक्करून, उन क़ौम जे लाइ जेके फिक्र कनि थियूं, गौर कनि थियूं, तवज्जो कनि थियूं, उन्हनि जे लाइ निशानियूं। इन जे लाइ मां तव्हां सभिनी जो मुकम्मिल तवज्जो चाहींदुसि, बिल्कुलु गौर ऐं फिक्र सां हिन आयत खे ॿुधो त अल्लाह छा थो फरमाए। जे गौर न कंदो न पोइ ॻाल्हि सम्झ में कोन ईंदव। जेकॾहिं तव्हांजी जो ज़हन हाज़िर नाहे, जेकॾहिं तव्हांजी दिलि हाज़िर नाहे, त पोइ इहे लफ़्ज़ ईअं कननि जे मथां उॾामिया हलिया वेंदा, तव्हांखे ॻाल्हि पलव में कुझु कोन पवंदी। गौर ऐं फिक्र सां ॿुधो, अल्लाह तो फरमाए त मिन आयातिही, अल्लाह जे आयतुनि मां हीअ बि हिकिड़ी आयत आहे। आयत सरबो आहे निशानी खे। आसमान अल्लाह जी निशानी आहे, जो अल्लाह ताला बिना थंभे थूणी जे आसमान खे बीहारियो आहे न निशानी। सितारा अल्लाह जी निशानी है, सिज अल्लाह जी निशानी आहे। सुबुह जो उभरे तो सॼो जहान रोशन करे तो छॾे, वरी शाम जो लही तो वञे, रात कारी ऊंदा छांइजी थी वञे पई, हथ हथ खे न ॾिसे, वरी साॻो सिज ॾिठोसीं लही वियो ओलह ॾे, सुबुह जो वरी ओभर ॾों अची वियो। यार हे हेॾो हलियो वियो, वरी इहो ॾिठोसीं मोटंदे कोन, ही कीअं हेॾो अची वियो? आहे न रब जी निशानी। कीअं रब इनखे मोटाए आंदो, कीअं ओलह वारो ओभर ॾों आयो, वरी जो आयो त वरी सॼो जहान रोशन थी वियो। इहा अल्लाह जी निशानी आहे या न आहे? आहे या न आहे? वरी ज़मीन बि अल्लाह जी निशानी आहे। ज़मीन ॾिसो त सही, इन ज़मीन जे अंदरि तव्हां ॿिज छटियो था, इन ॿिज छटण खां पोइ इन ज़मीन मथां सला पैदा थियनि था। हाणे ॾिसो न, ही गुल आहिनि, हिकिड़ा गुल फिका, हिकिड़ा अछा, हिकिड़ा ॻाढ़ा, हिकिड़ा गुलाबी, हिकिड़ा फेरोज़ी, इहे इन्हनि में रंग भरिया त भरिया के। पुट सम्झो था कि न? ॾिसो न, हिकिड़ो गिदरे जो ॿिज आहे, उहो बि छटियो, ऐं टूह आहे, उहो बि छटियो। ॿई बसि हिकिड़ी छाड़की बि विच में मुफ़ासिलो न आहे। ज़मीन साॻी, पाणी साॻो, हवा साॻी, सिज साॻो, पर गिदरो मिठो अहिड़ो खा त माशाअल्लाह वणे पई, ॻाल्हि पई वणे। वरी टूह, ओ इन घाटो हेठि कयो, इनखे हथ मथे करीसि, मूं ॾे ध्यानु कर न मुंहिंजा जानी, समझो था? हाणे इन टूह में कड़ाण कंहिं पैदा कई, गिदरे में मिठाण कंहिं पैदा कई। ॿुधायो, आहे न अल्लाह जी निशानी? या आहे न रब जी निशानी? हाणे हे त गुल शायद प्लास्टिक जा आहिनि, पर असली गुल बेड़ा आहिनि। हिकिड़ी जाइ ते गुलाब बि बीठो आहे, मोतियो बि बीठो आहे।
गुलाब गाढ़ो आ, इन में गाढ़ाई लालाई रनाई या कंहिं ख़ल्क़ी। वरी मोतीअ जो गुल बिल्कुल अच्छो सफेद आ, राबेल जो पंहिंजो रंग आ, मुगरे जो पंहिंजो रंग आ, पर वरी इन्हनि में खुशबू थी थिए, खुशबू जेका ॾिसण में न ईंदी आ पर सिंगजण में ईंदी आ। जेके नक हूंदो तंहिंखे खुशबू ईंदी, जेके नक न हुजे, जेके नक न हुजे उनखे खुशबू कोन ईंदी। खुशबू इनखे ईंदी जेके नक हूंदो। हाणे ॾिसो त सही न, हिकड़ी ज़मीन मां पैदा थिया आहिनि। गुलाब जी खुशबू पंहिंजी, मोतीअ जी खुशबू पंहिंजी, चंबेली जी खुशबू पंहिंजी। ये खुशबूयूं कंहिं भरियूं, ये रंग कंहिं भरिया? अल्लाह फरमाए तो कुछ गौर त कयो न, ये सब मुंहिंजूं आयतूं अथव। हाँ, ज़मीन रब जी आयत आ, आसमान रब जी आयत आ, चंड रब जी आयत आ, सिज रब जी आयत आ, कुरान रब जी आयत आ। पर इन कुरान जे अंदर 6666 आयतूं। जे तो के मां मिसाल ॾिनो गुलन जो ऐं ज़मीन जो न, ये आयत आ। इन तरह सां कुरान में भी 6600 आयतूं आहिनि। हिकिड़ो नंढड़ो गोलड़ो ईंदो आहे, कुछ लफ्ज़ हली वेंदा, वरी गोलड़ो अची वेंदो, उन ते नंबर लिखियल हूंदो आहे। अलहम शरीफ पढ़ंदे न, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, वरी गोलड़ो अची वेंदो, उन ते हिकु लिखियल हूंदो, माना इहा पहिरीं आयत आहे। अर रहमान रहीम, वरी गोलड़ो अची वेंदो, उन ते ॿियो नंबर लिखियल, इहा वरी ॿी आयत आहे। ही कुरान में इन तरह सां सूरह फातिहा जे अंदर 7 आयतूं आहिनि। सॼो कुरान ॾिसंदे त 6666 आयतूं आहिनि। अल्लाह फरमाए थो इहे मुंहिंजूं निशानियूं अथव, इन्हनि ते गौर कयो, फिक्र कयो त तव्हां ते राज़ खुलंदा, इसरार खुलंदा। कुरान रब जे आयतुनि जो मजमूओ आहे। इन तरह सां अल्लाह पाक जल्ल शानु तो फरमाए त व मिन आयातिही, ऐं मुंहिंजे आयतुनि मंझां हीअ बि हिकिड़ी आयत अथव। जे कुरान जूं 6666 आयतूं आहिनि, सिज चंड ज़मीन आसमान, तारा सितारा, इहे सभु आयतूं आहिनि। अहिड़ियुनि आयतुनि मंझां हिकिड़ी आयत हीअ बि अथव जो तव्हांजे जिस्मनि मां तव्हांजा जोड़ ज़ालूं मूं तव्हांजे लाइ ख़ल्क़ियूं आहिनि। जहिड़ो इंसान मर्द तेहड़ी औरत, जहिड़ी हुनखे अखियूं, हथ, पेर, टंगूं, बाहूं, जिस्म, बदन, जहिड़ो मर्द खे तहिड़ो औरत। इंसान जी जिन्स मंझां ज़ाल ठहण अजीब ॻाल्हि आहे। उहा बि इंसान आहे, असां बि इंसान आहियूं, पर असांखे हे ॾाढ़ियूं बीठियूं आहिनि, हुननि खे ॾाढ़ी कोन्हे जी। असांजा सीना साफ़ आहिनि, हुननि खे वरी अलाह ताला इहे ॿियूं शयूं इज़ाफ़ी ॾिनियूं जी। इहा रब जी निशानी आहे न, आहे त असांजो जिन्स, असांजे जोड़ मंझां। पर औरत जी बनावट जुदा, साख्त जुदा, उन जो जिस्म जुदा, उन जे जिस्म जा उज़वनि जा अंदाज़ जुदा। रब फरमाए थो गौर त कयो, इहा मुंहिंजी निशानी आहे तव्हांजी। व मिन आयातिही, ऐं उन रब जे आयतुनि मंझां इहा आयत आहे कहिड़ी? अन ख़लक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा, तव्हांजे जानियुनि मंझां, तव्हांजे जिन्सुनि मंझां तव्हांजो जोड़, तव्हांजी ज़ाल मूं रब ख़ल्क़ी आहे। मुंहिंजा मौला इहा एॾी वॾी आयत ठाही आई असांजे लाइ, ऐं एॾी वॾी निशानी ठाही आई असांजे लाइ। भला छो ख़ल्क़ी ज़ाल? वक़्तु त ईअं बि गुज़री वञे, छड़नि जो वक़्तु गुज़रे थो, छड़नि जी बि ज़िंदगी गुज़रे थी। मुंहिंजा मौला इहा भला ज़ाल ठाही ई छाजे लाइ? क़ुरान तो फरमाए लितस्कुनू इलैहा, मूं तव्हांजी ज़ाल तव्हांजे लाइ ठाही आहे हिन जे लाइ त तव्हां उन मां सुकून हासिल कयो, उन मां फरहत हासिल कयो, राहत हासिल कयो। हाणे इहा पहिरीं राहत त घोट खे मिलंदी। सुबुह जो रीने खां पुछिजो त शादी में मज़ो आहे या न आहे, समझो था? इहा अल्लाह तो फरमाए त पहिरियों पहिरियों शादी जो
ज़ाल बणजण जो पहिरियों पहिरियों मक़सद ऐं मतिलब इहो आहे त उन मां मर्द खे रब सुकून नसीब फरमाए थो। जेसि ताईं ज़ाल नाहे तेसी ताईं सुकून नाहे। भली माड़ी हुजेस, बंगला हुजन से, एयर कंडीशन लगल हुजेस, गद्दा गादेला विछायल हुजन से, सही मुझा ॾाढो नरम आराम दे बिस्तर विछायल हुजेस, पर सुकून न ईंदुस। कुरान तो फरमाए, रब जो फैसलो आहे। हत्ता कि बाबो साईं आदम असांजो बाबो केरु आहे सभिनी जो? ॻाल्हायो। इएं चुप कयूं वेठा आहियो जो तव्हां ॼणो शादी जी ख़बर ई कोन्हे तव्हांखे। ॻाल्हायो त सही न। हिकिड़ो त तव्हांजे लाउड वारे में रोज़ो रखियो आहे त ॾाढे न आवाज़ ॾींदुसि। हिनखे टापरू खे चवंदो हिनखे पैसा ॿधु ॾिएसि। समझो था? अल्लाह ताला जल शानू तो फरमाए त मूं तव्हां जे लाइ तव्हां जूं ज़ालूं हिन जे लाइ ख़लकियूं आहिनि, पहिरियों मक़सद इहो आहे त तव्हांखे सुकून मिले। हाणे बाबो आदम साईं अल्लाह साईं किथे ख़लकियो होसि? जन्नत में। रहियल किथे हो? बेहिश्त में। बेहिश्त में कहिड़ी खोट हुई? जन्नत में हुई कहिड़ी खोट? हर शइ हुई। लज़ीज़ खाधा, थधा पानी, शरबत, मिठा लज़ीज़ मेवा, बंगला, माड़ियूं, आराम, आसाइश, हर नेमत हुई, हर एहसान हुयो, हर नेमत हुई अल्लाह ताला जी हज़रत आदम वटि। पर हिकिड़े ॾींहुं आदम वेठो आहे पर बिगाणो, उदास, फिक्रमंद। अल्लाह फरमाए त आदम हेॾियूं नेमतूं ॾिनियूं त मां अञा बेगाणो वेठो ई। इहा बाबा अॼुकल्ह जी ॻाल्हि न आहे, मुंडकूं इहा ॻाल्हि लॻल आहे। समझो था? हज़रत आदम खां रब साईं पुछो त भला आदम ॾे त ख़बर कहिड़ी खोट अथई जो तूं उदास वेठो आहीं? चई मुंहिंजा मौला ॿी त हर नेमत ॾिनी अथई, बाक़ी मुंहिंजो जोड़ कोन्हे, मुंहिंजी जोड़ी कान्हे। बस इहा अर्ज़ कई ऐं रब निंड ॾिनसि। जन्नत में निंड कोन्हे, छो त निंड मौत जी भेण आहे। निंड मौत जी भेण आहे। मौत बि नाहे, निंड बि नाहे। माण्हू सुम्हंदा ईअं रिलैक्स थियण जे लाइ, सुकून जे लाइ सुम्हंदा, बाक़ी निंड न हूंदी। उन्हनि जो लुत्फ़ ऐं सुरूर ई जागण में हूंदो। पोइ हज़रत आदम खे जन्नत में निंड कोन हुई, पर उन ॾींहुं अल्लाह ताला निंड ॾिनसि। ये सुतो अल्लाह से मलाइक के मोकिलियो जिब्रील के, उनजी खाबी पासराटी तो कढी ऑपरेशन कयईंसि। पासराटी आहे न, या कढी या पासराटी ऐं उन के गोश्त पोश्त पहराए हड्ड चम वरी सही मुंहिंजा जिस्म वार बदन सॼो सही सलामत करे। सुहिणी जेके हूरूं हुयूं न, उन हूरुनि खां बि 1000 भेरा बीबी हवा जो हुस्न मथे। 1000 भेरा अहिड़ी सुहिणी औरत वेठी आहे ऐं सॼी जिस्म जहिड़ो जिस्म हज़रत आदम जो तहिड़ो। रब फरमाए तो तव्हां जे जानियुनि मां ख़लकियो। इहो राज़ इते आहे त हज़रत आदम जी जान मझां उन जो जोड़ हज़रत बीबी हवा ख़लकी हुई। ॻाल्हि सम्झ में आई? पोइ हीअं जो साम्हूं वेठी हुजे हेॾी सुहिणी हसीन जमील त बाबे साईं बि न को हम न को तमई हथ ढिगो। रब खां पुछी मौला ही केरु आहे? रब फरमाए तुंहिंजी जोड़ी आहे, तुंहिंजी ज़ाल आहे। हथ ढिगो कई। रब फरमाए तकड़ त न कर, तरस करो। अञा निकाह ई कोन थियो आहे, हींअर ई थो विझी। पहिरीं निकाह थिए पोइ वेझो वञजाए। मुंहिंजा मौला हाणे तूं ॿुधाए कीअं निकाह थींदो? रब फरमाए निकाह जे लाइ हक़ मार थींदो, हक़ मार ॾींदे तॾहिं ज़ाल हिलाल थींदी। जी मुंहिंजा मौला मूं वटि आहे छा जो ॾियांसि? सब शयूं तुंहिंजूं आहिनि, मूं वटि छा आहे जो हक़ मार ॾियांसि? रब फरमायो हाणे हीअं कर जो मुंहिंजे महबूब मदीने वारे जे मथां 10 भेरा सलात पढ़ियो, तुंहिंजो हक़ महरा हवा तुंहिंजे लाइ हलाल। मां हिकिड़े जलसे में हिकिड़े माण्हू मूंखां पुछो, चईं ॾाॾे आदम जो ऐं बीबी हवा जो निकाह कंहिं पढ़ियो? मुझे भाई ने शादी जो मुझे सॾु ई कोन हुयो, ख़बर न आहे के निकाह पढ़ियो।
इन काज में मां हुयुसि कोन हाणे हिन गुलाम जे काज में तो वेठो आहियां जेको निकाह पढ़ंदो आहे शायदि ई ॾींदुसि समझो था किताबनि में लिखियल आहे त हज़रत बाबा आदम साईं अलैहिस्सलाम खे रब्बुल आलमीन जो हुकुम मिलियो त पहिरीं निकाह थींदो पोइ हक़ महर अदा कंदे पोइ तुंहिंजे लाइ ज़ाल हलाल थींदी पोइ सैयदना जिब्रील अमीन आयो निकाह जो खुतबो पढ़ण वारो जिब्रील अमीन हुयो पोइ हज़रत आदम अलैहिस्सलाम 10 भेरा मुझे सोने नबी जे मथा सलात पढ़ी ऐं बीबी हवा जो यो हक़ महर मुक़रर थियो ऐं हवा साइण ॾाॾे आदम जे लाइ हलाल कई वई पुट समझो ॻाल्हि क़ुरान फरमाए थो लितस्कुनु इलैहा तव्हां जे लाइ ज़ाल हिन जे लाइ रब ख़ल्क़ी आहे त उन मां सुकून हासिल कयो भली जन्नत में वेठा हुजो न बेहिश्त में वेठा हुजो तब सुकून तेसी पूरो सुकून न मिलंदो जेसी ताईं समझो था अल्लाह जो कुरान ऐं रब तो फरमाए थी या मुंहिंजी आयत अथव या मुंहिंजी निशानी अथव वॾी ॻाल्हि आहे हाणे माण्हू चवंदा आहिनि त ज़ाल जेका आहे पेर जी जुती जे बराबर चवंदा आहिनि ज़ाल पेर जी जुती जे वांगुरु आहे न क़ुरान फरमाए थो त इहा जुती वांगुरु न आहे इहा तव्हां जे लाइ अल्लाह जी आयत आहे रब जी निशानी आहे जे क़ुरान में 6600 आयतूं आहिनि हीअ बि आयत आहे क़ुरान तो पढ़ा पियो मां पंहिंजे तरफ़ो ॻाल्हि नथो कयां अल्लाह जी आयत जो तव्हां जे लाइ रब तव्हां जी ज़ाल ख़ल्क़ी लितस्कुनु इलैहा त तव्हां उन मां जा सुकून हासिल कयो ऐं हक़ीक़त इहा आहे त माण्हू कमकार करे थको मांदो ॾींहं जो मज़दूरी करे महिनत करे हर हलाए कारोबार करे पघर वहाए माण्हू थकजी अचे थो ऐं जेॾी महिल शाम जो अचे थो सची ॿुधायो छड़ा न ॻाल्हाइजो सगरा ॻाल्हाइजो सुकून आहे या न आहे जी ज़ोरड़ा ॾींदी ख़िदमत चाकरी कंदी लितस्कुनु इलैहा क़ुरान फरमाए थो तव्हां जे लाइ सुकून आहे इन जे लाइ हबीबन करीमन फरमाया त मन तज़व्वज फ़क़द इस्तकमलिल ईमान जे शादी कई उन जो ईमान हाणे मुकम्मिल थियो माना जंहिंजी शादी न आहे इन जो ईमान अञा मुकम्मिल भली नमाज़ूं पढ़े रोज़ा रखे हज करे ज़कातूं ॾे ख़ैरातूं करे उज़ाऊं करे फितरा ॾे ईमान मुकम्मिल न थस ईमान कॾहिं मुकम्मिल थींदो जॾहिं शादी कंदो ॻाल्हि सम्झो साईं फरमाइनि था शिरारुकुम उज़ाबुकुम तव्हां में सभिनी खां बुछड़े में बुछड़ा माण्हू ॿुधायांव केरु बुछड़े में बुछड़ा माण्हू केरु जेके उज़ाबुकुम जेके छड़ा आहिनि जेके छड़ा आहिनि गैर शादी शुदा आहिनि बुछड़े में बुछड़ा हाँ मजबूरी आहे माली मजबूरी आहे या संग नथो मिले त पोइ मजबूर ते मयार न हूंदी आहे शरीयत जो हुकुम मजबूरी में न हूंदो ताक़त बि अथसि तौफ़ीक़ बि अथसि ऐं साईं मुंहिंजा माली तौफ़ीक़ बि आहे संग बि मिले थो त बि शादी नथो करे साईं फरमाइनि था मुंहिंजी उम्मत में बुछड़े में बुछड़ो माण्हू इहो ऐं छड़े जूं 1000 रकातूं शादी शुदा जी हिकड़ी रकात जो शान अञा मथे हिकड़ी रकात सगरे जी ओरो छड़े जूं बरकातूं नफिल सगरो पढ़े सगरो माण्हू बरकातूं नफिल पढ़े ऐं होॾो छड़ो 2000 रकातूं पढ़े सॼो साल लॻी वञे 1000 रकातूं पढ़ण में पुट ॻाल्हि सम्झ में अचेव थी कर न हाँ सुभान अल्लाह छड़े के इबादत जो अजर घट सगरे के मथे छाजे करे तो बि नट चिकन थियूं न सही सुकून बि ॾियनि थियूं पर वरी उन्हनि जा नखरा नाज़ ऐं सही मुंहिंजा ख़र्च पका इहे बि त सहणा पवनि था न शल न शादी थी हाणे चवंदियूं मूंखे कपिड़ा अहिड़ा हुजनि ज़ेवर अहिड़ा हुजनि सगरनि खे ख़बर आहे
समझो था अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु फरमायो तो शादी जो ऐं निकाह जो पहिरियों पहिरियों फायदो इहो आहे लितस्कुनू इलैहा जो तव्हां उन मां सुकून हासिल कयो था। ऐं ॿी ॻाल्हि इहा रब फरमायो वजअल बैनकुम मवद्दतन व रहमा ऐं अल्लाह ताला जल्ल शानु ज़ालुन जे ऐं तव्हां जे विच में मवद्दत ऐं मुहब्बत पैदा कई आहे। हिकिड़ो मवद्दत ॿी मुहब्बत। सुभान अल्लाह। मवद्दत सरबो आहे दिल जे ताल्लुक खे, दिल जे गांढापे खे मवद्दत सरबो आहे। ऐं मुहब्बत सरबो आहे शफ़क़त हुजे, प्यार हुजे, वेझड़ाइप हुजे। अल्लाह फरमाए थो त मूं ज़ालूं तव्हां जे लाइ ख़लक़ियूं आहिनि ऐं तव्हां जे ऐं उन्हनि जे विच में मवद्दत ऐं मुहब्बत पैदा कई। ॾिसो हिकड़ी ज़ाल हिकड़ी क़ौम जी आहे, कबीलो ॿियो, क़ौम ॿी, न अॻे हिक ॿिए खे ॾिठूं, न वाइठूं, न वाक़फ़ियत हुई, न नाले जी ख़बर हुई, पर जेॾीमहिल निकाह थी वियो, निकाह पवण खां पोइ यकदम ज़ाल जी मुहब्बत मर्द सां, मर्द जी मुहब्बत ज़ाल सां आहे कर न। मिसाल मुड़स खे पेट में सूर पवंदो न, वीचारी खे निंड न ईंदी, खिदमत पई कंदी, आढूं ॾींदी, ज़ोरड़ा ॾींदी, चाकरी पई कंदी, ऐं पुट बि वेठो आहे, धीउ बि वेठी आहे, भाउ बि आहे, चाचो मामो बि आहे, माउ बि आहे, पीउ बि आहे, पर जेका ॾोरना ज़ाल ॾींदी आहे उहो ॿियो को बि रिश्तो न ॾेई सघे। आहे कर न। कुरान तो फरमाए तो वजअल बैनकुम मवद्दतन व रहमा तव्हां जे विच में अल्लाह ताला मवद्दत पे पैदा कई आहे, रहमत ऐं बाज ऐं शफ़क़त ऐं मुहब्बत पे पैदा कई। या अल्लाह जी आयत, या रब जी निशानी। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था त उहा औरत जेका पंहिंजे मुड़स जी ख़िदमत थी करे, मुड़स जी दिलजोई थी करे, मुड़स खे राज़ी थी करे, उन जी ख़िदमत जे ज़रिए, उन जी फर्मा बरदारी जे ज़रिए पंहिंजे मुड़स खे राज़ी थी करे, इहा औरत मरंदी ऐं सिधो जन्नत में दाख़िल थींदी। इन का हिसाब न आहे, पुछाणो न आहे। क़यामत जे ॾियारे हर माण्हू का हिसाब किताब थींदो, पर मुड़स जी फर्मा बरदार ज़ाल मरंदी त बिना हिसाब जे जन्नत ॾे हली वेंदी। सुनन तिरमिज़ी जे अंदर हदीस आहे, हबीबन करीमन फरमायो अय्युमा इम्रातिन मातत व ज़ौजुहा अन्हा रादिन दखलतिल जन्नह। उहा औरत जेका मरी वई ऐं उन जो मुड़स उन ॾो राज़ी आहे, हेॾो मरंदी सिधो जन्नत में दाख़िल थींदी। ऐं साईं फरमाइनि था उहा औरत जे पंहिंजे मुड़स खे रंजायो, मुड़स खे रुसायो, मुड़स जी बेफरमानी कई, मुड़स खे तकलीफ़ पहुचाई, हेॾो मरंदी सिधो जहन्नम जी बाहि में किरंदी बिना हिसाब जे। इहा जहन्नम औरत आहे जंहिं पंहिंजे मुड़स खे नाराज़, इहा जन्नत औरत आहे जंहिं पंहिंजे मुड़स खे राज़ी। इन तरह सां वरी मर्द खे हुकुम आहे त पंहिंजी घर वारी जो घणो ख्याल कयो। साईं फरमाइनि था खैरुकुम लिनिसाइही व बनातिही। तव्हां में सभिनी खां भला माण्हू उहे आहिनि जेके पंहिंजे ज़ालुनि सां भला हलंदा आहिनि ऐं पंहिंजे न्याणियुनि सां भला हलंदा आहिनि। तूं कंहिंखे भलो सॾी दे, के चवंदा जंहिं वटि पैसो हुजे, दुनिया हुजे, दौलत हुजे, उहो भलो आहे। के चवंदा आबिद हुजे, ज़ाहिद हुजे, नेकोकार हुजे, दुर्वेश हुजे, इहो भलो आहे। के चवंदा त हसीन हुजे, जमील हुजे, के चवंदा ज़ात अहिड़ी हुजे, आला नस्ल जो हुजे, आला कबीले जो हुजे, कंहिंजा इख़लाक सुठा हुजनि, इहो भलो आहे। हर कंहिंजे भलाई जा मेयार जुदा जुदा मुक़रर थियल आहिनि, पर मदीने वारे साईं खां पुछो साईं तुंहिंजी उम्मत में भलो केरु आहे? हबीबन खां पुछो न साईं तुंहिंजी उम्मत में भलो केरु आहे? मदीने वारे साईं फरमायो त मुंहिंजी उम्मत में सभिनी खां भला माण्हू उहे अथव जेके पंहिंजे घर वारियुनि सां भला हलंदा आहिनि, पंहिंजे न्याणियुनि सां भला हलंदा आहिनि। हींअर रुॻे वात गिरह ठाहे ऐं हीअं घर वारी खे वात में विझो न, गिरह ठाहे खारायोसि त बि ॿिनि नफ़लनि जो सवाबु। सम्झो था ॻाल्हि?
मुझा दोस्तों घर वारी के जेकने खुश थी गाल्हायो उन सा मुर्की उन सा गाल्हायो त यो मुर्कण यो खिलण तवा जे गुनाहन जो कफारो थी विंदो। हबीबन करीमन फरमायो त उहा निकाह वारो मर्द ऐं ज़ाल जॾहिं मर्द पंहिंजी ज़ाल खे ॾिसे थो ऐं ज़ाल पंहिंजे मुड़स खे ॾिसे थी नज़र इलैहा व नज़रत इलैहि ज़ाल मर्द ज़ाल खे ॾिसे थो ऐं ज़ाल मर्द ॾांहुं निहारे थी ॿई हिक ॿिए खे ॾिसनि था। सिंधी में चवंदा आहिनि दीदार बाज़ी जी अरबी जा लफ़्ज़ आहिनि जेके हबीबन फरमाया मां सिंधी में तर्जुमो कयां त दीदार बाज़ी पंहिंजे ज़ाल जी निकाह वारी घर वारी खे मर्द औरत खे ॾिसे थो ऐं ज़ाल पंहिंजे मुड़स खे ॾिसे थी त रब्बुल आलमीन जल शानु ख़ुशीअ में खिले थो। जोड़ा त रब थो ठाहे न। हाणे हिन जी अॼु जंहिंसां निकाह थो थिए के रंज हूंदा के राज़ी हूंदा पर हे हिन जो जोड़ो आसमान ते ठहियो। लिख पढ़ अलाह कई अलाह लिख पढ़ कई त कंहिंजो जोड़ किथे ठाहिणो आहे। कॾहिं निकाह पियल ज़ालूं बि टुटी थियूं वञनि कॾहिं वहम गुमान न हुजे दुश्मनियूं बंदूकूं खयूं हिक ॿिए खे मारण जे लाइ वेठा हुजनि पर उते निकाह थी था वञनि वरी उहे दुश्मन जी न्याणी घर में थी अचे त खीर खंड पाण में बणिजी था। ये तो फैसला अल्लाह जा है ना। हाणे ज़ाल मुड़स खे थी ॾिसे मुड़स ज़ाल खे थो ॾिसे ऐं हिक ॿिए में निहारे ख़ुश था थियनि ऐं हदीस पाक में आ त पोइ पंहिंजो हथ हथ में मिलाइनि था। हीअं छोड़ा मिलाईंदे हीअं करे शब्बक इनके माना हथ हथ में हीअं मिलाए ज़ाल मर्द के मर्द ज़ाल के हथ मिलाए तो अल्लाह ताला जल्ल शानु खुश थी रब खिले तो। ऐं हदीस पाक जा लफ्ज़ आहिनि जेसी ताईं हथ हथ में मिलाए हिक ॿिए खे ॾिसनि था ॿिन्ही ज़ाल मुड़सनि जा गुनाह ईअं छणनि था जे ख़िज़ा जे मौसम में वणनि जा पन चढ़नि। पंहिंजे नफ्स जी खुशी भी हासिल कयो इन सां गॾु अजर ऐं सवाब भी हासिल कयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया त जॾहिं को मर्द पंहिंजी घरवारी सां वेझो कुर्बत करे थो अल्लाह हुनखे अजर ऐं सवाब ॾींदो। त असां बि अर्ज़ कयो ॾिसो हेड़ियूं ॻाल्हियूं आम मौलवी कोन कंदा आहिनि पीर कोन कंदा आहिनि पर मां क़ुरान ऐं हदीस खां हिकिड़ी ॻाल्हि ॿाहिरि कोन थो वञा क़ुरान ऐं हदीस मां बयान थो कयां छाजे करे इहे ॻाल्हियूं बयान करणु हक़ आहिनि। ख़बर पवे त इस्लाम असांजो दीन असांखे छा अज़दवाजी ज़िंदगी सेखारे थो। हे दीन जी ॻाल्हि आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मिंबर ते वेही इहे ॻाल्हियूं कयूं आहिनि। सुभाणे को माण्हू वरी उथी चवंदा साईं दिलि पर साईं आयो वरी ॻाल्हियूं हले कहिड़ियूं पियो करे तोखे एतिराज़ करणो आहे मुंहिंजे साम्हूं मूंसां ॻाल्हाए। मां क़ुरान ऐं हदीस खां ॿाहिरि कोन थो वञा ऐं इहे ॻाल्हियूं सम्झाइण उलमा जो हक़ आहे। माण्हू गुनाहनि खां बचनि बुराइयुनि खां बचनि बदकिरदारी खां बचनि उन्हनि खे शरीयत ऐं सुन्नत छा थी सेखारे। इस्लाम जे अंदरि रुॻे निमाज़ रोज़ो न आहे पर घरेलू ज़िंदगी जा ही मामला बि अजर ऐं सवाब में दीन में हे बि दीन आहे। हबीबन करीमन फरमाया जैसे हथ हथ में मिलायूं वेठा आहिनि गुनाह ईअं था छणनि जीअं ख़िज़ा जे मौसम में वणनि जा। सुभान अल्लाह। पोइ असां बि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अयती अहदुना शहवतहु वलहा फीहा अजर। या रसूल अल्लाह असां मां को माण्हू पंहिंजी ख्वाहिश तो पूरी करे पंहिंजी शहवत पूरी तो करे ऐं उन में बि अजर आहे अलना फीहा अजर छा इन में बि असांजे लाइ अजर आहे। हबीबन फरमाया त भला ॿुधायो जेकॾहिं इहा ख्वाहिश ग़लत जाइ ते पूरी करे माना ज़िना वञी करे छोकिरेबाजी वञी करे मर्द सां बुराई करे या औरत सां हम जिन्स परस्ती करे गुनाह थींदो या न। साहब चयो सही इहो त गुनाह आहे ज़िना जो ॾोह आहे। पाण फरमायूं जेकॾहिं धारी औरत सां इहा पंहिंजी ख्वाहिश पूरी थो करे त गुनाह आहे पंहिंजी घरवारी सां गॾिजे थो त इन में अजर ऐं सवाब आहे उन जे लाइ दर्जो ई अजर। मुंहिंजा दोस्तो अॼु काफर अंग्रेज गैर मुस्लिम हम जिन्स परस्ती ते लही आया आहिनि
काफ़ी मगरिब जा मुल्क आहिनि जन कानून पास कयो आहे त मर्द मर्द सां शादी करे, ज़ाल ज़ाल सां शादी करे। मूंखे त अजब थो लॻे इन्हनि जी सोच ते उन्हनि जे असेंबलियुनि कानून पास कया आहिनि मर्द मर्द सां बुराई करे, निकाह करे, मर्द मर्द जी ज़ाल, औरत औरत जी ज़ाल। यार ही कहिड़ी फज़ीलत आहे, ही कहिड़ो तरीक़ो आहे? छा इन्हनि मां नस्ल वधंदो? छा इन्हनि मां औलाद थींदो? छा इन मां घर जी आबादी थींदी? न, बिल्कुल न। इहो गैर फितरी, गैर शरई, गैर इखलाकी तरीक़ो आहे। इस्लाम सेखारे थो त तव्हां औरत तव्हांजे लाइ जोड़ रब बणायो आहे, निकाह कयो, फनकिहू मा ताब लकुम, निकाह कयो जेका तव्हांखे दिलि खे वणे, जेका मन खे वणे उते वञी निकाह कयो। मिनन निसा मसना व सुलास व रुबा, जेका दिल खे वणेव शादियूं कयो, पर ॿ शादियूं कयो। रब शुरूआत कई आहे किथों? ॿिनि खां। ॿ शादियूं कयो, टे शादियूं कयो, चार कयो। व इन खिफ्तुम अल्ला तअदिलू, पर जे डिॼो था त कोन हलाए सघंदुसि फवाहिद, पोइ हिकिड़ी। जे डिॼो था त न हलाए सघंदुसि, पोइ हिकिड़ी। जे मर्द आहियो, तव्हां में कुवत आहे, तव्हां में सलाहियत आहे, तव्हांखे रब तौफ़ीक़ ॾिनी आहे, त शुरूआत क़ुरान में रब फरमाई आहे त ॿिनि खां, ॿ पढ़ण जो, टे पढ़ण जो, चार पढ़ण जो। भला जेकॾहिं डिॼो था त न इंसाफ़ करे सघंदव, न हलाए सघंदव, पोइ हिकिड़ी। समझो था? अल्लाह तबारक व तआला जल शान फरमायो त मूं तव्हांजे लाइ तव्हांजो जोड़, तव्हांजूं ज़ालूं हिन जे लाइ ख़लक़ियूं आहिनि, पहिरियों त सुकून हासिल कयो, ॿिए नंबर ते तव्हांजे मवदत ऐं रहमत मूं रब रखाई आहे, हिक ॿिए में कुर्बत वेझड़ाइप रखाई आहे। निकाह जा ॿ लफ़्ज़ आहिनि जेके दिलुनि खे ॻंढे छॾनि था। धारी औरत बि पंहिंजी बणिजी वञे थी। ऐं जेकॾहिं घर जो भाती मरी थो वञे न, मिसाल को घर जो माण्हू फौत थी थो वञे, त उन जे लाइ सोग कबो आहे सिर्फ़ 3 ॾींहं। घणा ॾींहं? 3 ॾींहं तॾो कबो आहे। बस 3 ॾींहंनि खां वधीक सोग करणु जाइज़ न आहे। पर औरत वेचारी खे 4 महीना 10 ॾींहं पंहिंजे मुड़ुस जो सोग कंदी। 4 महीना 10 ॾींहं। को अम्मा भी ये सोग न मल्हाईंदी, बाबो भी ये तव्हांजे मरण जो दुख न मल्हाईंदो, चाचो, मामो, सोट, मासात, अजीज, करीब रिश्तेदार केर भी ये दुख न मल्हाईंदो जेतिरो दुख ऐं सोग औरत पंहिंजे मुड़ुस जो मल्हाईंदी आहे। 4 महीना 10 ॾींहं उनखे इद्दत में। उन 4 महीना 10 ॾींहंनि में न उनखे सुठा कपड़ा पाइणा आहिनि, न हार सिंगार करणो आहे, न ज़र ज़ेवर पाइणो आहे, न उनखे पंहिंजो बनाव सिंगार करणो आहे, बल्कि उहे सादड़ा कपड़ा पाए घर में वेंदी, पंहिंजे मुड़ुस जो दुख मल्हाईंदी त मुंहिंजो जोड़ी वारो मूंखां जुदा थी वियो। ॻाल्हि सम्झो था? रब्बुल आलमीन जल वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह, ख़ुश आयो? अल्लाह ख़ुश कंदो। रब्बुल आलमीन जल शानहू ही इंसान जे जिंदगी जो रब जोड़ बनायो आहे। ऐं क़ुरान मजीद में रब फरमायो त मूं तव्हांजे लाइ ज़ालूं हिन जे लाइ ख़लक़ियूं त उन्हनि मां मुहबत हासिल कयो, उन्हनि में जा तव्हां सुकून ऐं राहत हासिल कयो। मुंहिंजा दोस्तो, त जे घर जे अंदरि मुहबत आहे, उल्फत आहे, इहो घर जन्नत वांगुरु आहे। पर ज़ाल जो मुड़ुस मुंहुं पंहिंजो हुजे, मुड़ुस जो मुंहुं पंहिंजो हुजे, काॾे मुंहुं मरियम जो ऐं काॾे टंडो लहिया, त पोइ इहो घर जहिड़े ई जहन्नम आहे। समझो था? घर जे अंदर जरूरी आहे त मुड़ुस पंहिंजी घरवारी सां मुहबत रखे, घरवारी पंहिंजे मर्द सां मुहबत रखे, त इहो घर सुकून ऐं राहत वारो घर बणिजी वेंदो आहे। इन घर जे अंदर अल्लाह जूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल थींदियूं आहिनि। इन घर जे रोज़ी में रब बरकत विझंदो आहे। जंहिं घर में गहपी हूंदी, जंहिं घर जे अंदर अणबणत हूंदी, ज़ाल जो मुंहुं पंहिंजो, मुड़ुस जो मुंहुं पंहिंजो, पुटनि जो मुंहुं पंहिंजो, इन घर में बरकत खजी वेंदी, रिज़्क़ मां बरकत खजी वेंदी। इन घर में शैतान पंहिंजो देरो जमाईंदो आहे। पर जंहिं घर में मुहब्बत ऐं उल्फत हूंदी आहे, मवदत हूंदी आहे, इन घर में रहमत जा फरिश्ता नाज़िल थींदा आहिनि। इन घर जे रोज़ी रिज़्क़ में अल्लाह ताला बरकतूं नाज़िल फरमाईंदो आहे।
अल्लाह करीम जल्ल शानु शाल असां सभिनी जे घरनि खे अमन ऐं सुकून वारा घर बनाए ऐं पाण में मुहब्बतूं नसीब फरमाए। हर मोमिन जे घर में अल्लाह ताला जल्ल शानु मुहब्बतुनि जा अंदाज ऐं मेयार कायम फरमाए। हर मुसलमान के उन जी खुशगवार जिंदगी रब अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।